बॉलीवुड के मुख़्तलिफ़ हिट फिल्मूं ॾियण, दरियादिली ऐं माण्हुनि जी मदद करण खां सवाइ सलमान खान जी मुहबत ऐं शादी न करण वारो अमल बि सोशल मीडिया ते अक्सर वायरल थींदो रहंदो आहे। सलमान खान खां सदाईं शादी कॾहिं कंदव जो सवाल पुछियो वेंदो आहे, जंहिं ते अक्सर करे दबंग खान मुस्कुराइण खां पोइ ख़ामोश थी मौज़ू ख़तम करे छॾींदो आहे। सलमान खान जूं मुख़्तलिफ़ नाले वारियुनि अदाकाराउनि सां रिलेशन में रहण जूं ख़बरूं बि सोशल मीडिया ते ईंदियूं रहंदियूं आहिनि, जिन मां इहो ई महसूस थींदो आहे त सलमान खान जल्द शादी करण वारो आहे, पर हक़ीक़त में ईअं नाहे हूंदो। केतिरा ई भेरा सलमान खान शादी न करण जा मुख़्तलिफ़ सबब बि ॿुधाया आहिनि, जॾहिं त घणे क़दुरु हू कॾहिं बि शादी न करण जो इशारो बि ॾेई चुको आहे। बहरहाल सलमान खान शादी कंदो या न, इहा त खेसि ई ख़बर हूंदी, पर गुज़िरियल मार्च में अहिड़े ई क़िस्म जूं कुझु तस्वीरूं वायरल थियूं हुयूं, जन बाबति इहो ॿुधायो वियो हो त सलमान खान पंहिंजी फिल्म दबंग जी अदाकारा सोनाक्षी सिन्हा सां शादी करे छॾी आहे। जॾहिं त हिकु फोटू बि वायरल थियो हो, जंहिंमें अछे रंग जी शेरवानी में सलमान खान ॻाढ़े रंग जी साड़ी पहिरियल अदाकारा सोनाक्षी सिन्हा खे मुंडी पाराए रहियो आहे। ॿिए पासे सोनाक्षी जे पीउ सीनियर अदाकार शत्रुघ्न सिन्हा खे सलमान खान ऐं सोनाक्षी जे विच में बीठल ॾिठो वियो हो, जंहिंमें सलमान खान खे हिकु हार बि पातल आहे, जंहिंजो मक़सदु इहो कढियो वियो हो त सलमान खान अदाकारा सोनाक्षी सिन्हा सां शादी करे छॾी, जंहिं ते संदसि सहुरो पंहिंजे न्याणे ऐं धीउ सां ख़ुशगवार मूड में नज़र अची रहियो आहे। अहिड़ियुनि ख़बरुनि खां पोइ त न सलमान खान या सोनाक्षी तोड़े संदसि पीउ शत्रुघ्न जो को मौक़िफ़ आयो आहे, पर इहो चयो वियो आहे त इहे तस्वीरूं कूड़ियूं आहिनि। चयो पियो वञे त इहे तस्वीरूं फोटोशॉप ज़रिए एडिट करे ठाहियूं वयूं आहिनि, उन करे उन्हनि में का बि सदाकत नाहे। लॻे बि ईअं ई थो जेकॾहिं सलमान खान ऐं सोनाक्षी सिन्हा जी शादी वाकई में थी हुजे हा त हिन वक़्त ताईं उहे ॿई गॾु रहण लॻनि हा, या वरी उन खां पोइ बि इन बाबति का तस्दीकी ख़बर ज़रूर अचे हा। उन करे इहे वायरल थियल तस्वीरूं बि सलमान खान जी शादी ते ख़ुशि थींदड़ संदसि मदाहनि लाइ सवाइ झटके जे ॿियो कुझु बि नाहिनि। सलमान खान जी हक़ीक़त में शादी नाहे थी ऐं हू शादी छो नथो करे, इन बाबति त संदसि भाइर अदाकार सोहेल खान ऐं अरबाज़ खान समेत संदसि पीउ सलीम खान खे बि ख़बर नाहे। केतिरनि ई लाइव प्रोग्रामनि में सलीम खान ऐं संदसि भाइर सलमान खान जी शादी छो नथा करायो वारे सवाल ते इहो ई चवंदा आहिनि त इहो फ़ैसिलो करणु संदन वस में नाहे। जेकॾहिं सलमान खान चाहे त कहिड़े बि वक़्तु शादी थी सघे थी, पर खेनि बि ख़बर नाहे त हू आख़िर शादी करे छो नथो। दबंग खान जा केतिरा ई मदाह संदसि शादी न करण जे सबब जो अंदाज़ो पुराणे रिश्तनि जे टुटण जे करे बि लॻाईंदा आहिनि। हाणे इहो शादी छो नथो करे, कॾहिं कंदो या कंदो ई न, इहा त खेसि ई ख़बर हूंदी।